जी बिल्कुल असीं इन वक्त मौजूद आहियूं तालका प्रेस क्लब खानपुर महर में, जिते अखियुनि जे नूर खां महिरूं ॿ न्याणियूं ॻोठ मियां ख़ान मीतलो जी रवासी आहिनि। उहे हिन वक़्तु मौजूद आहिनि प्रेस क्लब में। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक हिन जो छा चवणु आहे। छा नालो? साईं अब्दुल्ला मितलो नालो आहे मुंहिंजो। सर हे मुंहिंजियूं न्याणियूं आहिनि, हिकिड़ो ॿियो नंढड़ो आहे जेको घरु आहे। टे ॿार आहिनि, टे ॿार अखियुनि जे नज़र खां महरूम आहिनि। हिननि खे असां खणी वियासीं कराची ज़ियाउद्दीन हॉस्पिटल ऐं जना हॉस्पिटल में 2017 में। उन्हनि चयो त हिननि जी अखि जी जेकी साइज़ आहे बिल्कुलु नंढी आहे। 2 सालनि खां पोइ हिननि जी साइज़ वधी वेंदी। वरी उन खां पोइ बि असां खणी वियासीं इस्लामाबाद अल शफ़ा हॉस्पिटल आहे, वॾी हॉस्पिटल आहे, इंटरनेशनल हॉस्पिटल आहे। उते खणी वियासीं पंहिंजे ख़र्चे ते। उन्हनि बि इहा ॻाल्हि कई त बाबा हिननि जी जेके साइज़ आहे नंढियुनि 2 सालनि खां पोइ तव्हां खणी अचिजो। असां वरी बि कोशिशि जारी रखीसीं, पर असां कोशिशि करे करे थकी पियासीं, लेकिन असांजे नंढड़नि जो इलाजु सही न थियो। असांजी अपील आहे वस वारनि खे, वज़ीर आला सिंध, वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान ऐं सरदार मोहम्मद बशीर ख़ान महर खे त असांजे नंढड़नि जी पैरवाई करनि ऐं इन्हनि जो इलाजु कराइनि। जी छोकिरियुनि जी उमिरि कादर बख़्श। नंढड़नि जी नज़र कम कोन्हे बाबा। 3 महीननि खां पोइ हिननि जी नज़र बंदि आहे। हिननि खे खणी वियासीं कराची हॉस्पिटल में। उन्हनि बि चयो त ॿार नंढड़ियूं आहिनि, वॾियूं अथनि, पोइ हिननि खे इलाजु थींदो। ऐं इस्लामाबाद खे उन बि इहा ॻाल्हि कई, पर असां में एतिरी ताक़त कान्हे। असांखे इहा असांजी अपील आहे सरदार मोहम्मद बशीर ख़ान खे ऐं वज़ीर आला सिंध ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान खे त इन्हनि नंढड़ियुनि जो इलाजु करायो वञे। छा मसइलो आहे तव्हां सां? घणो टाइम थियो नज़र कोन्हे? 12 साल थी विया आहिनि। 12 साल। पोइ तव्हां कीअं घुमंदा फिरदा हो? थवा खाईंदा आहियूं, धिका खाईंदा आहियूं। अच्छा। पोइ तव्हां स्कूल वग़ैरह वेंदा हो? कोन। ॿिया ॿार वेंदा आहिनि, असांजी दिलि घुरंदी आहे। छा जे ॿिया ॿार वेंदा आहिनि, असांजी दिलि घुरंदी आहे। नज़र हुजे। तुंहिंजो छा नालो? नज़र हुजे त मां। तुंहिंजो छा नालो? मुंहिंजो सब पोरे त अब्दुल्ला मीतलो जूं 2 जेके न्याणियूं जेके अखियुनि जे नूर खां महरूम आहिनि, अब्दुल्ला मीतलो ऐं उन जे ॾाॾे जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो चवणु आहे त गुरबत सबबु जेको आहे इलाजु नथा कराए सघूं। डॉक्टरनि जेको आहे मशवरो ॾिनो आहे त ॿाहिरि मुल्क खां इलाजु करायूं। जेतिरो असां वटि एतिरो जेको आहे असां वटि पैसो न आहे। सरहंदी वारनि ऐं बस वारनि ऐं आला ऑफिसरनि खां हिननि मुतालबो कयो आहे त असांजी न्याणियुनि जे अखियुनि जे नूर जे महरूम जो इलाजु कराए असांजी ज़िंदगी जेकी आहे संवारी वञे। कैमरामैन ज़ुबैर सियाल सां गॾु आफ्ताब सियाल, सोच TV, कानपुर में।